हिकु हमरा अचो त मां वञी ठगी कयां, पुराणे दौर जी ॻाल्हि आहे। त हुन पैसा ॾोकड़ कयां, हुन चयो अहिड़ी वञी ठगी कयां जंहिंमें मां मालामाल थी वञा। अचे हिकिड़े ॿिए दोस्त सां मिलियो, उनखे चई हल त हली ठगी था कयूं, पैसा मूं वटि आहिनि। चई पोइ पैसा तूं वटि आहिनि त पोइ ठगी छो थो करीं? जे पैसा आहिनि पर थोरा आहिनि मूं वटि, हली अहिड़ी ठगी कयां जंहिं मां वेही बसि पोइ खावां सॼी उमिरि। चई ठीकु आहे हल। त उनखे वठी पाण सां गॾु निकितो। हुनखे चई त चोथों हिसो मां तोखे ॾींदुसि, छाकाणि जो प्लान मुंहिंजो आहे, पैसा मुंहिंजा आहिनि, तोखे चोथों हिसो ॾियो, तूं मूंसां गॾु रुॻी हूंदई। हुनजो ठीकु आहे। उहो अहिड़ी जाइ ते विया जिथे माना केरु सुञाणे कोन पियो। उते वञी निकिता। उते बांदर भोलड़ा इहे तमामु घणा हुया। विया उन ॻोठनि वटि जिते भोला ऐं बांदर घणा रहंदा हुया, जाबलू इलाइक़नि में। उते विया, हे वॾो पिंजरो हिकिड़ो ठहिरायो हिननि उतड़े। पोइ उते माण्हू खे चयूं ॻाल्हि ॿुधो, जेको बि असां हिकिड़ो भोलड़ो या बांदर पकड़िया ॾींदो उनखे असां 10 रुपया ॾींदासीं फी बांदर ते। हाणे 10 रुपया वॾा हुया। हुन चयो ठीकु आहे, तव्हां पकड़े था अचो। अचे माण्हू निकिरी पिया पकड़ण जे लाइ, ओस पास वारा अचे बांदर पकड़ियऊं। हिननि खे 2-3 ॾींहंनि में हिननि खे 1000 बांदर पकड़े हिननि ॾिनो। 10 रुपये जो हिसाबु हुननि खे पैसा ॾिनई। वरी पोइ वेही हिननि खे चई राति जो, चई ॻाल्हि ॿुधो, हाणे जेके बांदर आहिनि त उहे बांदर कुझु ॾिंगा हुया जेके जबल जी चोटियुनि ते चढ़ी पिया वञनि। चई हाणे 20 रुपया फी बांदर आहे, अगरि केरी मूंखे पकड़े आणिजे त। वरी माण्हू निकिरी पिया। हाणे माण्हू वरी ज़ोर घणो लाथो जो 20 रुपया मिलनि पिया हिकिड़े जा। वठा कयूं, आख़िर 600 बांदर पकड़ियो ॿियो बि। हाणे 1600 थी विया। हिन जो वरी पोइ मुआइनो कयो त बाक़ी अञा कुझु बांदर आहिनि रहियल। अचे हिननि खे चई त बांदर ॿिया बि पकड़ियो। अचे इहे बांदर कोई ॾिंगा आहिनि, हथु कोन था ॾियनि। हिन चयो हाणे फी बांदर मां तव्हांखे 50 रुपया ॾींदुसि जेको मूंखे पकड़े आणिजे। हुन चयो भले हे छा, 10 रुपया वरी 20 रुपया, हाणे 50 थो मिले हिकिड़े बांदर जो। अचे हिननि वरी ज़ोर ॾिनो माण्हुनि। अचे माण्हू काए पिया। आख़िर 2-3 ॾींहंनि में हिननि खे 30 या 40 बांदर मस्तु हथ आया हुननि खे पकड़े। हिननि खे हाणे ॾिनऊं, हिन उहे बंदि कया उते। वरी बि चयो वियो जंहिंखे बांदर हथ अचनि त तव्हां पाण वटि झलिजो, मां पोइ वरी तव्हां मोटंदो, मां वञा थो हली कंहिं कम सां। हे हमरा मुंहिंजो उते ई आहे, जंहिं वटि बांदर हुजनि हथु कयो तव्हां, मां तव्हांखां 50 ते वठंदुसि। ईअं चई माण्हुनि खे। ऐं हुनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध, मां हाणे वञा थो, हाणे पोयों जी तोखे पारत हुजे। चई ठीकु आहे। हुननि ॻोठा वारनि खे चई मां वञा थो हफ़्ते जे लाइ, मूंखे हफ़्तो खनि लॻी वेंदो हेॾे, हफ़्तो ॾेढ, मां पोइ मोटींदुसि। जेके जन खे बांदर हथु अचनि त 50 बांदर मुंहिंजो आहे, तव्हां पाण वटि बीहारे ॿधी छॾिजो। उहो त हलियो वियो। हे जेको पोइ ते जेको हमरा छॾियो हुयो पाण सां गॾु, जेको पार्टनर हो हिन सां, उन चयो राति जो ॻोठा वारनि खे, चई ॻाल्हि ॿुधो, हाणे हो त हलियो वियो ओॾे। हाणे तव्हां अगरि मूंखे 35 रुपया फी बांदर जा ॾियो त बांदर मां तव्हांखे ॾियां। तव्हां पोइ काहे वञी पंहिंजे घर ॿधी छॾिजो। जेॾी महिल मोटी चे त पोइ तव्हां हुनखे 50 में ॾिजो, 15 रुपया तव्हांखे बचंदा हिकु बांदर ते। सम्झी? हुनजो तूं हुनखे छा चवंदुसि? चई हाणे हुन ॻणिया त कोन्हनि की, असां पहिरियों ॻणिया, हाणे त पिंजरो भरियल आहे, हुनजी कहिड़ी ख़बर त घणा आहिनि। मां थो चवां तव्हांजो फ़ाइदो थिए, मुंहिंजो बि फ़ाइदो थिए। सम्झी? हुन चयो त ठीकु आहे भला। सुबुह थियो, अचे ॻोठ वारा ओस पास वारा पैसा खणी आया। हाणे 35 रुपये में हुननि खे बांदर जे पियो हिकु। हुन बांदर वरिता हुया घणा, 10 रुपये बांदर वरितो हुई, 1000 बांदर। पोइ 20 रुपये में हुन वरिता हुया 600 बांदर। पोइ 50 ते हुन वरिता जंहिंखे 8-10 बांदर इहे ई मिलिया हुया बसि। जेके महांगा हिनखे बांदर पिया उहे हुया 8-10, भई ॿिया सभु सस्ता हुया। हिन 35 रुपया हिकु बांदर हिन खपाइणु शुरू कयो। अचे माण्हू ज़ोर ॾिनो त सेठ ईंदो, हफ़्ते ॾेढ मोटींदो, पोइ हुनखे तव्हां 50 ते ॾींदासीं, 15 रुपया तव्हांखे बचंदा हिकु बांदर ते। अचे ओस पासे ॻोठनि वारा, उन ॻोठनि वारा अचे हिन ख़रीद करणु शुरू कयो। जॾहिं सभु बांदर खपाए त ॻोठा वारनि जो तूं सभु बांदर खपाए छॾिया, हे कीअं? पोइ सेठ खे छा चवंदे? की सेठ खे छा, मां वटि भॻो हलियो थो वञा, उहो अचे तव्हां चइजो त बांदर हुन कढी भॼाए छॾिया, बसि पाण उहो वरी तव्हांखां पैसनि ते वठंदो।
ईअं चई हिन खे ठका ॾिनो त हुननि जो त पाण में ठहियलु हुयो सेटअप। उहो बि उते अचे शहर में अचे, हुन सां मिलियो, उहो बि उते अचे मिलियो। पोइ हुननि वेही पाण पैसा विराया। सो ॻोठा न पे इंतज़ारु कयो, पर उहो त अलाए काॾो जो अलाए काॾे हलिया विया। सो हिकु धक में उहो पंहिंजो लखापति ऐं करोड़पति थी वेही रहिया। सो दोस्तो इहे ई ठगियूं असां वटि बि हलंदियूं आहिनि कॾहिं कॾहिं। चवंदा आहिनि त डेंगले में सोन थो निकिरे, ₹2 वारो डेंगलो ॾियो, उनजा तव्हांखे 200 था ॾियूं, 50 था ॾियूं। इहे बि हिकिड़ियूं गेमूं हूंदियूं आहिनि जेके माण्हू जेको त खेॾंदा आहिनि। पोइ उन्हनि जा ई माण्हू छॾियल हूंदा आहिनि जेके दुकानदार खे चवंदा आहिनि त ₹2 वारो डेंगलो अथई त ॾे मूंखे, तोखे उनजा 5 रुपया थो ॾियां फी जा, या 10 रुपया थो ॾियां। पोइ उन्हनि जेके हूंदा वठी 2-3 पोइ उनखे ई चवंदुसि हाणे ॿिया तूं हथु कजांइ, तोखे 50 में हिकु मां खणंदुसि। वरी उन जा ई माण्हू पोयों ईंदा, उहे ई वरी अचे हुनखे अचे डेंगला ॾींदा। ₹2 वारो डेंगलो हुनखे 40 रुपए में ॾींदो या 30 रुपए में ॾींदो। इहे ईअं ई गेमूं हलाईंदा आहिनि जेके ठग, पर माण्हुनि ते तवजो न आहे ॾींदा। इहो न आहिनि सोचींदा त हिकु ₹2 वारो डेंगलो अगरि हुन में एतिरो वॾो फ़ाइदो आहे त हुकूमत छाजे लाइ कढंदी डेंगले खे? हुकूमत पंहिंजो फ़ाइदो वठंदी या ईअं डेंगले ₹2 में खपाईंदी? पर माण्हू इहा सोच हूंदी कान्हे का, चाहे हिन में को सोन थो निकिरे। इहे 2 चकर ईअं गेमूं थियूं हुयूं, कॾहिं रुपए जे लाइ, कॾहिं ₹2 जे लाइ। इहे गेमूं अक्सर करे हलंदियूं आहिनि असांजे मुल्कनि में, इलाइक़नि में। पर माण्हू सोचींदा न आहिनि त इहो छा चकर आहे। जे हेॾा वॾा फ़ाइदा हुजनि, हेॾा सोन हुजनि, त छा हुकूमत चरी आहे जो हुननि खे ठाहे मोकिले थी छॾे ऐं तव्हांखे दुकान ते मिलनि था पिया। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। अगरि कहाणी पसंदि अचे त लाइक ऐं शेयर कजो।